सिंध में पीपुल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा इतिहाद जुड़ण शुरू थी विया आहिनि। जन मां लॻे ईअं थो त हिन भेरे पीपुल्स पार्टी लाइ सिंध में हुकूमत ठाहिण अॻु जियां सवलो न हूंदो। MQM पाकिस्तान ऐं JUI सिंध में पीपुल्स पार्टी ख़िलाफ़ इतिहाद करण ते इत्तिफ़ाक़ करे वरितो आहे। मौलाना राशिद महमूद सूमरे जी सरबराही में JUI जो वफ़द MQM पाकिस्तान जे मर्कज़ पतो ऐं राब्ता कमेटी जे मेंबरनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात खां पोइ MQM जे सीनियर डिप्टी कन्वीनर डॉक्टर फारूक सत्तार सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त JUI GDA ऐं MQM गॾिजी सिंध जी अवाम खे पीपुल्स पार्टी जे कब्ज़े मां आज़ाद करण जो फ़ैसिलो कयो आहे। फारूक सत्तार चयो त असां फ़ैसिलो कयो आहे त सिंध कार्ड खे वधीक इस्तेमाल थियण न ॾींदासीं। JUI सिंध जे ॻोठनि ताईं सियासी ताक़त रखे थी। सभई गॾिजी पीपुल्स पार्टी जी नफ़रत ऐं क़ौम परस्ती वारी कूड़ी पॉलिसी खे नाकाम बणाईंदासीं। हुन जो चवणु हो त हाणे सिंध जे ॻोठनि जे माण्हुनि मां इहा ग़लतफ़हमी ख़तम कई वेंदी त वटन वोट ॾियण लाइ को मुतबादिल नाहे। नओं सियासी इतिहाद सिंध जी अवाम जी ख़िदमत कंदो। उन मौक़े ते JUI जे मौलाना राशिद महमूद सूमरो चयो त मुलाक़ात में इत्तिफ़ाक़ कयो वियो आहे त MQM GDA ऐं JUI कंहिं हिक क़ौम लाइ न विढ़ंदा। कराची खां कश्मीर ताईं सभिनी लाइ जिदोजहद कई वेंदी। हुन चयो त इलेक्शन कमीशन बदिलियुनि मुक़ररियुनि ऐं तकबंदियुनि ते GDA MQM ऐं असांजा ख़दशा ख़तम करे। ख़दशा ख़तम न कया विया त गॾिजी ईंदड़ वक़्त लाइ लाहे अमल जोड़ियो वेंदो।